नाज़रीन, सिंध असेंबली जो ऐवान अंगारे ॾींहुं ओचितो सियासी चिकताण जो मर्कज़ बणिजी वियो। हिकु पासे 12 मई वारे वाक़े ते ठाराव, ॿिए पासे हुक्मरान जमायत पीपल्स पार्टी अंदरि इख़्तिलाफ़ ऐं पोइ स्पीकर जे साम्हूं ई आहे वॉकआउट जा लफ़्ज़। ऐवान जो माहौल कुझु देर लाइ मुकमल तौर ते तब्दील थी वियो। सिंध असेंबली जे स्पीकर सैयद अवैस कादिर शाह ऐं पीपी सिंध जे सदर सीनियर पार्लियामेंटेरियन निसार अहमद खोड़ो विच में हलंदड़ इख़्तिलाफ़ पहिरियों भेरो एतिरे खुलियल नमूने असेंबली जे फ्लोर ते ज़ाहिर थिया आहिनि, जिते हुक्मरान जमायत जी अंदरूनी बेचैनी बि महसूस कई पई वञे। मामलो तॾहिं शुरू थियो जॾहिं पीटीआई जे हिमायत याफ़्ता मेंबर शबीर कुरैशी 12 मई वारे वाक़े ख़िलाफ़ ठाराव पेश कयो। ठाराव ते फौरी तौर ते मुतहिदा क़ौमी मूवमेंट ऐं पीपल्स पार्टी जे मेंबरनि एतिराज़ उथारिया। इन दौरान निसार अहमद खोड़ो स्पीकर खे मुखातिब थींदे चयो त जेकॾहिं इहो असेंबली जे रूल्स तहत आउट ऑफ वे हो त अवां इजाज़त कीअं ॾिनी। स्पीकर जवाब ॾिनो त दिस वाज़ द रेज़ोल्यूशन, यानी ही ठाराव हो, इन लाइ मूं इजाज़त ॾिनी। उन ते निसार अहमद खोड़े जो लहजो वधीक सख़्त थियो ऐं हिन चयो आई वॉक आउट। स्पीकर जो मुख़्तसिर जवाब हो एज़ अप टू यू, जीअं अवां जी मर्ज़ी। इहे लफ़्ज़ अहिड़ा हुआ जो ऐवान अंदरि ख़ामोशी थी वई ऐं पोइ निसार अहमद खोड़ो एहतजाज कंदे ऐवान मां वॉकआउट करे हलियो वियो। निसार अहमद खोड़े जे वञण खां पोइ MQM जे मेंबर ताहा अहमद चयो को बि स्पीकर जी कुर्सी खे डिक्टेट नथो करे सघे। स्पीकर मुदाख़लत कंदे चयो त अवां वेही रहो, इन खे छॾियो। पर मामलो उते ख़त्म न थियो। पार्लिमानी वज़ीर ज़िया लंजार उथी बीठो ऐं सख़्त लहजे में चयो त ताहा अहमद खे अहिड़ी मुदाख़लत जो को बि हक़ न आहे। इहे लफ़्ज़ एक्सपंज कया वञनि। स्पीकर वज़ाहत ॾींदे चयो, ॾिसो ज़िया साहब, हिन जो ठहे थो या न इहा अलॻि ॻाल्हि आहे। पर ज़िया लंजार स्पीकर जी ॻाल्हि कटींदे ॿीहर ज़ोर भरियो ऐं चयो त मुंहिंजी ॿीहर रिक्वेस्ट आहे त इहे लफ़्ज़ एक्सपंज कया वञनि। आख़िरकार स्पीकर चयो, मां इहे लफ़्ज़ रिकॉर्ड मां एक्सपंज कयां थो, पर ॿीहर ईअं न थियणु घुरिजे। सियासी ज़रियनि मूजिबि स्पीकर अवैस कादिर शाह ऐं निसार अहमद खोड़ो विच में इख़्तिलाफ़ अॼु जा न आहिनि। ॿिन्ही विच में काफ़ी अरसे खां चिकनाड़ हलंदड़ आहे, जंहिंजो वॾो सबबु सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी बणियल आहे। निसार अहमद खोड़ो पब्लिक अकाउंट्स कमेटी जो चेयरमैन आहे। अहम ॻाल्हि इहा आहे त स्पीकर ऐं निसार अहमद खोड़ो ॿई सिंध जी हुक्मरान जमायत पीपल्स पार्टी सां तालुक़ रखनि था, जंहिं सबबु हाणे सवाल उथण लॻा आहिनि त छा हुक्मरान जमायत जी क़यादत इन्हनि इख़्तिलाफ़नि जो नोटिस वठंदी। निसार अहमद खोड़ो ऐवान मां वॉकआउट करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इहो न रेज़ोल्यूशन हो न मोशन, सभु कुझु आउट ऑफ वे हो। जॾहिं मुतहिदा जे मेंबर खे ॻाल्हाइण जी इजाज़त मिली त मां बि हिन ऐवान जो मेंबर हुउसि, मूंखे बि ॻाल्हाइण जो हक़ हुअणु घुरिजे हा। हाणे सियासी हलकनि में बहस शुरू थी वियो आहे त छा इहे इख़्तिलाफ़ सिर्फ़ असेंबली जी कार्रवाई ताईं महदूद रहंदा या ईंदड़ ॾींहनि में पीपल्स पार्टी अंदरि वधीक सियासी असर छॾींदा।